दोस्तों मैं रज़ाक हसन हमारे बैंक चैनल ARM कैनेडा से हींअर मां कैनेडा टोरंटो पेयर्सन एयरपोर्ट ते मौजूद आहियां। जेका अॼु जो जेको मुंहिंजो व्लॉग आहे उहो आहे ख़ासि तौर ते टोरंटो खां जॾहिं पाण सफ़र कयूं था एडमिंटन ऐं कैलगरी जे लाइ। सो अॼु जो मुंहिंजो सफ़र आहे उहो एडमिंटन जे लाइ, जिते मां तव्हांखे तमामु घणी जेका नेचुरल हिकिड़ी ख़ूबसूरती आहे उहा बि तव्हांखे ॾेखारींदुसि। अॼु मां हितां जेको फ्लाई कयां पियो ऐं मुंहिंजी जेका बोर्डिंग पास आहे उहा थी चुकी आहे ऐं गॾो गॾु जेको आहे हीउ जेको सफ़र आहे उहो अंदाज़न जेको आहे 4.25 कलाक जो सफ़र आहे। 4.25 कलाक जेको आहे असां जहाज़ में चढ़ंदासीं ऐं उते जा जेके बि नज़ारा आहिनि कीअं आहिनि ऐं केतिरो जेको आहे सो टोरंटो खां वधीक उते जेका ख़ूबसूरती आहे उहे यकीनन मां तव्हांखे पंहिंजे हिन ब्लॉग में ॾेखारींदुसि। सो अचो त मां जहाज़ ते चढ़ां। जहाज़ की तरफ असां वञी रहिया आहियूं। ही बोर्डिंग पास मुंहिंजी कंप्लीट थी वई। जहाज़ की तरफ वञा पियो ऐं जहाज़ में अंदरि वेही करे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि असांजी जेका 4.25 कलाक जी फ्लाइट आहे उहा कीअं ऐं केतिरे सफ़र जे मुक़ाबले सां पहुची करे तव्हांखे घणो व्लॉग ॾे। Emergency exit on this aircraft. 4 emergency exit doors, 2 located on each side of the aircraft and the front and 2 on each side at the rear. Tenez compte du fait que la sortie la plus proche peut être située derrière vous. Si la visibilité devient réduite durant une évacuation, un éclairage automatique s'activera. Cet éclairage parcourt le long de la cabine afin de vous guider vers une sortie. Everybody take care. Bye. जी दोस्तों, जीअं त मां तव्हांखे ॿुधाए चुको हुयुसि त असांजो जेको सफ़र आहे, अॼु जेको व्लॉग आहे उहो कैलगरी ऐं गॾो गॾु एडमिंटन जो जेको सफ़र आहे उहो 4.25 कलाक जी जेका फ्लाइट हुई उहा करे हींअर जेको आहे मां एडमिंटन मौजूदु आहियां। जॾहिं बि जेकॾहिं तव्हां अचणु चाहियो था ऐं जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हांजो हिते को वाक़ुफ़ु कोन्हे को, त आसान हल इहो ई आहे त तव्हां जेको आहे ऑनलाइन वञी करे ऑनलाइन तमामु घणा होटल्स बि मौजूदु हूंदा आहिनि, सस्ता बि मौजूदु हूंदा आहिनि ऐं गॾो गॾु जेकॾहिं तव्हांखे होटल में वञणु नथा चाहियो, पंहिंजो खाधो पचाइणु चाहियो था, पाण गॾु जेको आहे रहणु चाहियो था, त हिते ऑनलाइन Airbnb जो जेको ऑनलाइन आहे उहो हर जॻह ते तव्हांखे जेके उहे घर आराम सां जेको आहे तमामु घटि ऐं सस्ते रेट में घर वारो जेको माहौल आहे। जीअं मां जंहिं जॻह ते मौजूदु आहियां, हिकिड़ो बेसमेंट आहे ऐं तमामु बहितरीनु क़िस्म जो बेसमेंट आहे।
जिते ही जेको किचन आहे जीअं असां पाण जेको सुबुह सां लॻा पिया नाश्तो पचायूं पिया जीअं मुंहिंजो जेको दोस्त आहे पंहिंजो शादाब सिद्दीकी जेको आहे हींअर अंडा ठाहे रहियो आहे ऐं अंडनि सां गॾोगॾु जेके असां पराठा पचाया आहिनि चांहि पचाई आहे हेॾा गॾोगॾु ही असांजो सॼो किचन आहे जिते असांखे फील ई नथो थिए त असां जेको आहे उहो घर खां ॿाहिरि आहियूं ऐं जेकॾहिं तव्हां अचणु चाहियो था त आराम सां ऑनलाइन बुकिंग करे तव्हां सॼे घर जो जेको सिस्टम आहे उहो पंहिंजो हिते माहौल घर वारो जेको आहे पैदा करे सघो था आराम सां ॿाहिरि तव्हां शॉपिंग करे सघो था हद खां वधीक हिते शॉपिंग सेंटर्स आहिनि ग्रॉसरी स्टोर्स आहिनि जिते तव्हां वञी ग्रॉसरी करे सघो था ऐं उन सां गॾोगॾु तव्हां पंहिंजो नाश्तो करे सघो था हिन तरफ़ जेको आहे मां तव्हांखे उहो ॾेखारियां थो जी जेके मां तव्हांखे हींअर कमरा ॾेखारे रहियो आहियां जीअं तव्हांखे मां पहिरियों ॿुधायो त भई हिते जेके रूम आहिनि उहे प्रॉपर तरीक़े सां रूम आहिनि घर वारो जेको माहौल आहे जीअं मां तव्हांखे हींअर वठी पियो हलां हीउ जेको मुंहिंजो कमिरो हुयो जिते असां संगत सां गॾु रहियल हुयासीं ही कमरो आहे हिन कमरे जे अंदरि तव्हां ॾिसंदो त हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जो घर वारो माहौल आहे ऐं बेड लॻियल आहे ऐं बहितरीनु क़िस्म जो हिते एयर कंडीशन सिस्टम बि आहे सेंट्रल एयर कंडीशन सिस्टम बि आहे हिन पासे ही जेको क्लॉज़ेट आहे हिन क्लॉज़ेट जे अंदरि तव्हां जेका सो पंहिंजा कपिड़ा ऐं सभु शयूं जेके आहिनि उहे आराम सां हिते रखी सघो था ऐं गॾोगॾु लॉन्ड्री सिस्टम जेको आहे हिन तव्हांखे कपिड़ा धोइणा आहिनि ऐं कपिड़नि वारो जेको माहौल आहे उहो हिते ही हिन पासे जेको आहे सो लॉन्ड्री आहे ही जेका बहितरीनु क़िस्म जी लॉन्ड्री मौजूदु आहे तव्हां हिते पंहिंजा कपिड़ा बि धोई सघो था इहो वॉशर ड्रायर जेको आहे उहो हिते आहे बहितरीनु क़िस्म जी हीअ फ्रिज आहे जीअं कल्ह मां तव्हांखे ॿुधायो त असां पंहिंजो शॉपिंग करे आया हुआसीं जंहिंमें असांजो सामान हुयो हल्को फुल्को नाश्ते जो सामान हिते वठी आयासीं सामान खां पोइ जेको आहे असां हींअर नाश्ता वाश्ता कयूं पिया उन खां बाद में जेकॾहिं तव्हां वधीक एडमिंटन खे घुमणु चाहियो था त हिते ऑनलाइन जेके टैक्सी सर्विसिस आहिनि उहे मौजूदु आहिनि प्राइवेट बि जेके सर्विसिस आहे उहा मौजूदु आहे तव्हां सिर्फ़ु गूगल ते वञी करे ऑनलाइन सिर्फ़ु सर्च कंदो तव्हांखे काॾे बि वञिणो आहे त आराम सां हिते तव्हांखे इज़ी नमूने सां सभु शयूं जेके आहिनि उहे अवेलेबल हूंदियूं तव्हां पंहिंजो जेका घुमी वञी करे सघो था हींअर तव्हां कंदासीं नाश्तो जी दोस्तों जीअं त मां तव्हांखे ॿुधायो हुयो त तव्हांखे मां अॼु एडमिंटन जे डाउन टाउन में वठी वेंदुसि हींअर जेको मां मौजूदु आहियां एडमिंटन जे डाउन टाउन में जेको तमामु ख़ूबसूरत तरीन जेको आहे सो शहर आहे हितां जी जेका ख़ासि तौर ते आबादी आहे उहा 14,91,000 हिन शहर जी जेका आहे पॉपुलेशन आहे ऐं गॾोगॾु जेको हितां जा रोड रस्ता वेकरा ऐं उन सां गॾोगॾु जेकी हितां जी जेका प्रॉपर्टी आहे उहा बनिस्बत ओंटारियो जे हिते तमामु सस्ती ऐं ईज़ी अवेलेबल आहे जेकॾहिं तव्हां चाहियो था हिते मूव थियो त हिते सुकून ऐं आराम जी ज़िंदगी जेकॾहिं तव्हां चाहियो था त हिते गुज़ारे सघो था स्कूलनि ऐं कॉलेजनि जे लिहाज़ खां जेकॾहिं पाण ॻाल्हि ॿोल कयूं त हिते तमामु ख़ूबसूरत ऐं बहितरीनु क़िस्मनि जा स्कूल कॉलेज ऐं यूनिवर्सिटियूं जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि मुंहिंजे जेको पोएं पासे ते तव्हांखे नज़र ईंदो हूंदो मुख़्तलिफ़ ख़ूबसूरत बिल्डिंगियूं आहिनि पर हाणे हींअर अचो त मां तव्हांखे डाउन टाउन जे विच शहर में वठी थो वञा ऐं तव्हांखे ॾेखारियां थो त हितां जो डाउन टाउन केॾो ख़ूबसूरत आहे